नाज़रीन हींअर असां मौजूद आहियूं कासमाबाद जे भिटाई नगर थाणे ते। असां सां कल्ह तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। राति असां वियासीं तालका हॉस्पिटल, उते जेको आहे नंढड़ी ऑक्सीजन कोन पिया आहियूं, तंहिंजे करे जेको आहे पोइ हिनखे खणी आया हुतां खां। नाज़रीन हींअर असां मौजूद आहियूं कासमाबाद जे भिटाई नगर थाणे ते, जिते मौजूद आहिनि अहलकार ऐं हिकु जवाबदार गिरफ़्तार इन्हनि कयो आहे। जेको जवाबदार पेशेंट हुयो उनजे मथां वेठो तालका हॉस्पिटल में आयो, उहो पंहिंजे पेशेंट खे खणी करे पोइ डॉक्टरनि जेके हुनखे दवाऊं न ॾिनियूं हुनखे जेको सो खणी आया आहिनि हिते पुलिस वारा, ऐं न ई असांखे हुन सां का मुलाक़ात कराइणी ॾिनी पई वञे। ऐं असां जॾहिं चयो आहे SHO साहिब जो रवैयो कुझु दुरुस्त हो, पर हेठियां अमलदार आहिनि उहे हुन सां मिलाइण लाइ तयारु कोन्हनि, तरह तरह जा बहाना करे रहिया आहिनि। ऐं असां हिन वक़्तु उते मौजूदु आहियूं ऐं असां तेसि ताईं हिन थाणे तां न निकिरंदासीं जेसि ताईं असांखे हुन जवाबदार सां मिलायो नथो वञे। जवाबदार खे हिननि गुम करे छॾियो आहे, किथे रखियो अथनि का ख़बर न आहे। नाज़रीन असांखे तक़रीबन 1 कलाक खां वधीक जो अरसो गुज़री वियो आहे। असां भिटाई नगर थाणे ते ई मौजूदु आहियूं, अञा ताईं हिते वेठा आहियूं। असांजी कोशिशि हुई त असां SHO साहिब खे चई रहिया आहियूं, बार बार मिंथ करे रहिया आहियूं, अपील करे रहिया आहियूं त जेको जवाबदार तव्हां ॿधी आया आहियो, जंहिंजी न्याणी सफ़ा हींअर इंतिहाई ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल में दाख़िल आहे ऐं डॉक्टरनि जेको सो मनमानी करे हुनखे FIR NC हुन ते दाख़िल कराए हुनखे गिरफ़्तार कराए छॾियो आहे, पर अञा ताईं असांखे मिलणु न पियो ॾिनो वञे। ऐं बार बार मुख़्तलिफ़ जेको सो असांखे इहो चयो पियो वञे त 5 मिंट वेहो, 2 मिंट वेहो, तव्हांखे मिलायूं था। त इहा सम्झ नथी पवे त इनखे लिकाइण जो सबबु कहिड़ो आहे। छो त जेकॾहिं पुलिस इहो कमु न कंदी डॉक्टरनि जी कंप्लेन ते, त ॿियो कहिड़ो इदारो कमु कंदो। ऐं जेकॾहिं पुलिस कमु कयो आहे त हिनखे लिकाइण जो या त हिनखे थाणे मां किथे गुम कयो वियो आहे, या त हिनखे जेको सो अलाए छो मीडिया ते जेको सो आणण खां हिनखे भिटाई नगर थाणे जी पुलिस हिनखे लिकाए रही आहे। नाज़रीन हिन वक़्तु जेको नौजवान हिते गिरफ़्तार थियल आहे, डॉक्टरनि पारां जंहिंखे गिरफ़्तार करायो आहे, उनजा वारिस बि पहुची विया आहिनि। जॾहिं पुलिस चए थी त असां वटि हिते मौजूदु न आहे, असां सां हुनजो भाउ मौजूदु आहे। भाउ थिए तव्हांजो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजो नंढो भाउ आहे ऐं जेको असां सां कल्ह तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। तालका अस्पताल में तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। असांजी नंढड़ी जेका आहे साह जी तमामु घणी तकलीफ़ में हुई, पोइ थी सघे थो कोरोना हुजे उनखे। असां तालका हॉस्पिटल जॾहिं उनखे खणी वियासीं त को बि डॉक्टर उनखे ॾिसण लाइ तयारु कोन हो। उहा फतिकी पे, न कंहिं ऑक्सीजन लॻायसि ऐं न ई कोई ट्रीटमेंट लाइ केरु वेझो आयुसि। उन ते असां डॉक्टर साहिबान खे चयो महिरबानी करे ॾिसो, असांजी छोकिरी सुभाणे गुज़ारे वई हली त पोइ असांखे तव्हां सभिनी ते FIR कटराईंदासीं ऐं असांजी तव्हां मदद कयो। ख़ुदा असां इलाही रड़ियूं कयूंसीं। पोइ असां DMO आहे साईं ममताज़ साहिबु, पीर ममताज़, उनखे कॉल करे असां घुरायोसीं। उहो आयो आहे, उन खां पोइ उन थोरी मदद कई। असांजी ऑक्सीजन वग़ैरह जूं इलाही टैंकियूं मथे भरियूं पियूं, पर हिकु असांखे चयूं सॼी अस्पताल में ऑक्सीजन आहे ई कान्हे का। उहा वीडियो असां वटि मौजूदु आहे जंहिंमें टांकियुनि सां कमिरो सॼो ऑक्सीजन जी टांकियुनि सां भरियो पियो आहे। असांखे को हुननि ऑक्सीजन कोन पई ॾिनी। पोइ जेॾी महिल ममताज़ साहिबु आयो, असां नुमाज़ ते वियासीं त नंढड़ीअ खे हुननि अस्पताल मां कढी छॾियो, ऑक्सीजन बि कढी छॾियूं उनजी ऐं उनजो कैनोला बि कढी छॾियूं। पोइ राति जो असां एमरजेंसी सिविल अस्पताल में वियासीं। पोइ उते डॉक्टरनि असांजी मदद कई। पोइ उते असांजी छोकिरीअ खे वञी होश। नंढड़ी तव्हांजी छा थी आहे? मुंहिंजी भाउ जी भाइटी आहे मुंहिंजी। हींअर तव्हांजो भाउ किथे आहे? असां भिटाई नगर थाणे ते आहे। राति खां वठी भिटाई नगर थाणे ते उनखे विहारे छॾियो अथनि। डॉक्टर साहिबान चवंदा त इहो असां ते हमिलो कयो अथनि, कूड़ा इल्ज़ाम आहिनि असां ते। छोकिरी बि असांजी असां ज़ुल्म थियो। अच्छा, हींअर त पुलिस छा थी चए? असां आया आहियूं हींअर पंहिंजे भाउ सां मिलण लाइ, त असांखे पंहिंजे भाउ सां मिलायो, इन करे असीं आया आहियूं त असांखे पंहिंजो भाउ ॾियो। मामो थिए इहो राति असां वियासीं तालका हॉस्पिटल, उते जेको आहे नंढड़ी ऑक्सीजन कोन पिया आहियूं, तंहिंजे करे जेको आहे पोइ हिनखे खणी आया हुतां खां। नाज़रीन असांखे तक़रीबन 2 कलाक थी विया आहिनि। असां भिटाई नगर थाणे ते मौजूदु आहियूं इन ई मज़लूम जी आवाज़ जे ख़ातिर, जंहिंखे राति डॉक्टरनि बिना जवाज़ दवा घुरण ते ॿधाए छॾियो हुयो, छो त हुनजी बाइटरी ठीकु न हुई, जेका हिन वक़्तु बि ॻणती जोगी हालत में सिविल हॉस्पिटल हैदराबाद आहे। जॾहिं त हिन जा भाइर ऐं भाइटिया हिन वक़्तु उहे बि थाणे ते पहुतल आहिनि, जेके चवनि था 1 कलाक पहिरीं असां हुनखे मानी ॾेई विया आहियूं। उते जे बावजूदि बि पुलिस इंतिज़ामिया हितां जी मञण लाइ तयारु न आहे, त उहो असां वटि आहे, हुन सां असांखे मिलणु नथो ॾिनो वञे। असां कोशिशि करे रहिया आहियूं त असां हुन मज़लूम जो, हुन जेको जंहिंजी न्याणी हिन वक़्तु अस्पताल में ॻणती जोगी हालत में आहे, उनजो असां वठी सघूं पियूं, पर पुलिस जी बेहिसी सबबु हुनखे असां ताईं पहुचणु न पियो ॾिनो वञे। ऐं हीअ असां आला अख़्तियारनि खे, SSP हैदराबाद, RPO हैदराबाद, IG सिंध खे अपील कंदासीं त ख़ुदारा घटि में घटि मज़लूम माण्हुनि सां, सहाफ़ियुनि जो हक़ आहे मिलणु, हुननि जो हक़ आहे हुननि सां जेको सो गुफ़्तगू करणु। असां को कंहिं चोर या कंहिं धाड़ेल या कंहिं ॾाढे
ॾाढे मुड़ुस जे लाइ कोन आयासीं हिते मिलणु। असां त सिर्फ़ु हिकु मज़लूम जो आवाज़ु बणिजण लाइ हिते आयासीं, पर रवैयो जेको आहे उहो ई आहे त 5 मिंट 2 मिंट हिन वक़्त ताईं असांखे 1.5 कलाक थी वियो आहे, पर असांजो इरादो अटल आहे त असां जेको सो जेसि ताईं व्यू न थींदो। इहा पिणु ख़बर आई आहे, ज़रियनि मां मालूम थियो आहे त डॉक्टर पंचायत करे जेको सो हिन ग़रीब जी ॻाल्हि खे जेको ख़तमु करणु था चाहिनि, उहा बि ॾिसूं था। हींअर कुझु देरि में डॉक्टर बि अचणा आहिनि, अलाए कुझु डॉक्टरनि जेको सुलेनामू डॉक्टर खयो पिया अचनि, पर ग़रीब हिन वक़्तु जेको सो लाकअप में वाड़ियल आहे, अलाए किथे आहे, का ख़बर कान्हे, असांखे अञा ताईं मिलणु न ॾिनो वियो आहे। MNN TV न्यूज़ हैदराबाद। नाज़रीन, हींअर असां मौजूदु आहियूं कासमाबाद जे भिटाई नगर थाणे ते। असां सां कल्ह तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। राति असां वियासीं तालका हॉस्पिटल, उते जेको आहे सो नंढड़ी ऑक्सीजन कोन पिया आहियूं, तंहिंजे करे जेको आहे सो पोइ हिनखे खणी आया हुतां खां।